शंघाई पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ़ शंघाई पहुची वई, जिते हुन सियासी मुसरफ़तुनि जी शुरूआत करे छॾी आहे। पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ़ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जी शंघाई कमेटी जे डिप्टी सेक्रेटरी सां मुलाक़ात कई। मिस्टर ज़ौ ज़ोंगमिंग मरियम नवाज़ जो पुरजोश इस्तक़बाल कयो। डिप्टी सेक्रेटरी मिस्टर ज़ौ ज़ोंगमिंग पंजाब ऐं शंघाई विच में मुआइशी लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण जे इरादनि जो इज़हार कयो। जद मुलाक़ात में वापारी सरमायाकारी, साइंस, टेक्नोलॉजी, इंडस्ट्री में ताउन खे वधीक हथी ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात में इकनॉमिक ऐं टेक्नोलॉजी जे शोबे में ताउन वधाइण ते ॻाल्हियूं कई वयूं। जॾहिं त पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ़ पंहिंजे पाकिस्तानी शागिर्दनि ऐं माहिरनि के ट्रेनिंग ऐं तालीम जा मौक़ा ॾियण जो थोरो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।